विद्यार्थियों, अदबी गुलदस्ते जी सिंधु कहाणी पाण करे रहिया आहियूं। हिन में ॿिनि साहेड़ियुनि जो जेको आहे उहो वार्तालाप हली रहियो आहे। सिंधु जेका किरदारु आहे उहा मराठियाणी आहे ऐं जेका गोदा आहे उहा सिंधी आहे। त ॿई हिक ॿिए खे पंहिंजे पंहिंजे ज़ात जूं हूअ मराठनि जूं ऐं हूअ सिंधियुनि जूं ख़ूबियूं ऐं ॻाल्हियूं पंहिंजो ॿुधाए रही आहे। ॿिन्हिनि जो वार्तालाप हली रहियो आहे। त कल्ह पाण कयोसीं उन में त उहो ॿुधाए थी त सिंधी जवान ज़ालुनि में छोकिरियुनि जे बारे में सिंधु गोदा खां पुछंदी हुई, तव्हां में लिपस्टिक लॻाइण जो एॾो रवाजु छो आहे? त कुझु वक़्त खां पोइ तव्हां में बि अची वेंदो। कंहिं चयो इहो? सिंधुअ। थोरी लॻाइण मां बि सम्झी सघां थी, पर तव्हां त 12-13 भेरा लॻाए वीचारनि नाज़ुक चपनि जो बुरो हाल करे छॾियो आहे। जे हसीन आहिनि उहे वधीक हसीन थियणु चाहिनि थियूं, जे हसीन आहिनि से सारियूं थियो पवनि, जेके कारियूं आहिनि ॻाढ़ियूं थियो पवनि। ऐं सिंधुअ चयो त तूं छो नथी सुर्खी लॻाईं, को ज़रूरु आहे छा? गोदा शर्माइजी वेई, छाकाणि त हर का सिंधियुनि सुर्खी लॻाईंदी आहे। सुर्खी आहे न लिपस्टिक। छा सुर्खी लॻाइण करे मां सिंधियुनि नथी लॻां? तूं त मराठियाणी लॻंदी आहीं, सिंधुअ फ़ख़ुर सां चयो। रुॻो गुलनि जी वेणी पाए त पकी मराठियाणी थी पवी। हिक भेरे चयईंसि त वीचारी कमला मथे खे ॾाढो थी खणे। हू संदसि गोदा कमला खे ॾिठो जा उन वक़्तु बि मथो खणी रही हुई। वीचारी सनानु ई न कंदी हूंदी, सनानु ज़रूरु कंदी हूंदी। छा आहे, ॿिन्ही जो वार्तालाप हली रहियो आहे। न पुछा ईंदी हूंदी, वार कतराइण मां इहो थो मज़ो मिले न? हर कंहिंजा ख़्याल पंहिंजा पंहिंजा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में वार स्त्रीअ जी सूंहं आहिनि। मुंहिंजा वार एॾा वॾा न आहिनि। सिंधुअ थधो साहु खयो। न त असांजी ज़ात में बदसूरत नारी जंहिंजा वार वॾा हूंदा आहिनि सा पाण खे ख़ूबसूरत सम्झणु लॻंदी आहे। उन्हीअ ॾींहुं हिकु सिंधी छोकिरीअ जो कार्ड ॿिन्ही जे मेज़ुनि ते पियो हो। सिंधुअ ख़ुशि थी चयो त वीचारीअ जो मस मस वञी बाग़ खुलियो आहे। घटि में घटि 25 वरनि जी त थींदी। इहो मर्ज़ु तव्हां में बि हूंदो। के त ज़रूरु रहिजी वेंदियूं हूंदियूं, के नंढी उमिरि में पणबियूं, पर असां वटि 25 खां 40 वरनि जे कुंवारियुनि जो तादाद माना गिनती ॻणप तव्हां खां घणो घटि आहे। जे तव्हां ऐं असांजे ज़ातियुनि जी आदमशुमारी वठिबी त असां तव्हां खां 20 गुणा ज़रूरु थींदासीं, पर वॾी उमिरि ऐं कुंवारियुनि जो तादाद ॿिन्ही ज़ातियुनि में लॻभॻि साॻियो आहे। असां में छोकिरियूं परिणाइनि त घटि में घटि 5000 ॾखणा ॾियनि। 5000? सिंधुअ रड़ कई। हाणे अॼु त कल्ह त 5000 जी ॻाल्हि ई कान्हे। 5 लख छा 25 लख 15 लख ॾेती लेती हली रही आहे। त उन्हीअ खे छा आहे, असांखे समाज मां तड़े कढणो आहे। उहो बि घटि में घटि छोकिरी ग़रीब ऐं मैट्रिक पास आहे त मैट्रिक पास ऐं पैसे वारी आहे त 10,000 वठंदो। 10,000? सिंधुअ जूं अखियूं फाटी वयूं। बाप रे बाप! जेको ग़रीब ग्रेजुएट आहे त 8 या 10,000 बिना तकलीफ़ में मिलंदसि, पर जे पैसो वारो आहे त 15,000 ताईं धकु हणंदो। डॉक्टर, इंजीनियर, वॾा ऑफिसर 20 या 25,000 बिना कंहिं शर्माइण जे घुरंदा आहिनि। भेण, सिंधुअ मथे ते हल्को धकु खयो। मुंहिंजो त मथो थो फिरे। पर हिन सिंधी छोकिरीअ हुन कार्ड खयो। मिस रीटा रघुमलाणीअ घणा हज़ार बेटा रखिया हूंदा। चवनि था त 8,000 ऐं हुन खां सवाइ कपिड़ो लटो। कपिड़ो लटो वरी कहिड़ो भला आहे? 8,000 फ़क़ति रोक, नक़द शंभू। सिंधु 8 आना बटूअ मां कढी ॾेखारियसि। हिन खां सवाइ कपिड़ो लटो बि मिलंदुसि। मतिलबु त बाबुल जो घरु ॿुहारे खणी वेंदी। चङीअ तरह गोदा हल्को टहक ॾिनो। अहिड़ो त ॿुहारी पाईंदी जो किन किचिरो बि खणंदी वेंदी। पर घोटु त सचुपचु राजा ई हूंदुसि, क्लार्क राजा। वीचारीअ खे शादीअ खां पोइ तॾहिं नौकरी बि करणी पवंदी। ज़रूरु। गोदा कावड़जी वेई। शादी करणु घुरिजे या न? तोखे शादीअ खां नफ़रत आहे? सिंधुअ कुल्हे वटि चूंडड़ी पातसि। हिन नमूने जी शादीअ खां नफ़रत आहे। असां में 1000 ॿिनि में कमु तमामु। केरु थो चए? सिंधु जेका मराठियाणी आहे।
सिंधूअ ॼण त दिलि जाए ॾिनसि। मूंखे पाण अजब लॻो जॾहिं भाणम चवे थो त शाहूकार थियणो आहे त सिंधी छोकिरीअ सां शादी कजे, खेसि पाए बि न मिलंदी। चङो थियो जो चिताए, माना मूंखे ख़बरदार कई। अॼु ई वञी मां आगाह कंदीमांसि, सिंधूअ तकड़ में चयो। सिंधूअ सां हथ अटकाइण ठीकु नाहे। दफ़्तर में हिकु सिंधी का अहिड़े नमूने में उथंदो वेहंदो ऐं हलंदो चलंदो त ॼण त फिल्मी दुनिया में उथी वेही या हली चली रहियो आहे। सिंधूअ गोधा खे चयो त श्री फिल्माणी त ॾाढो शाहूकार पियो लॻे। तो गौर सां जाचियो आहे। अथसि कुल 2 शर्टूं ऐं 3 सूट ऐं जे पियो बदिलाईंदो आहे। ॾाढो तरीनाक आहे श्री फिल्माणी। कुमारी गोलगप्पाणी बि ईअं ई हलंदी आहे। गोदा राज ॿुधायोसि। पाण में 4 भेनर आहिनि, 4 साड़ियूं अथनि, रोज़ रोज़ ॿी साड़ी पाए ईंदी आहे। बराबरि, सिंधूअ अखियूं महिटींदे चयो। सैंडल बि ॿियो हूंदो अथसि, वाच बि ॿी हूंदी अथसि, कननि जा झुमक बि रोज़ रोज़ बदिलाईंदी आहे। कारीअ ऐनक जो फ्रेम बि साड़ीअ सां मैच हूंदो अथसि, रंग जी मुशाबत बि कंदी आहे। गोदा गोलगप्पाणीअ ॾांहुं ॾिठो। हर कंहिं वॻे सां सभु शयूं शामिल आहिनि। वॻो मटिजे त सभु चीज़ूं पिणु मटिजी वञनि। पर सिंधूअ हिबकंदे चयो, कोटीअ में बांस, कोटी यानी ब्लाउज़। हर कंहिं भेण जो पगर ॿियो असीं त सादी साड़ी ऐं कोटी बि रोज़ रोज़ धुअंदियूं आहियूं। असीं माना मरहटण जी थी अछी साड़ी पाए बांसेरी करे पोइ धुअण ॾींदियूं आहियूं। असांजूं साड़ियूं माण्हुनि जूं अखियूं चरख़ कंदियूं आहिनि। तव्हीं सादियूं लॻंदियूं आहियो। श्री फिल्माणी सख़्तु लेस जी बीमारीअ जो शिकार थी पियो। चिकू ॾींदे रहियो हो। सिंधूअ रड़ करे चयसि, फिल्माणी कमरे खां ॿाहिरि वञी दालान में चिकू ॾे, असांखे बीमार कंदे छा? गोदा खे होरिया चयईं, मूं इहो महसूसु कयो आहे त सिंधियुनि में लेस माना ज़ुकाम जी बीमारी वधी रही आहे, दिमाग़ी कमज़ोरी वधी रही आहे न? गोदा जवाबु ॾिनो। फिल्माणीअ छीं छीं कंदे चयो त खामख़ा सिंधियुनि पुठियां हथ धोई पई आहीं। हीअ होटलुनि जे मानीअ जो नतीजो आहे, बाक़ी दिमाग़ सां सदी सालुम आहे। घर बार कोन अथई? सिंधूअ अजब विचां पुछियो। अम्मा अबो जबलपुर में रहंदा आहिनि। जबलपुर बि को घटि शहर कोन्हे। सिंधूअ चयसि, उते वञी नौकरी कर न, नौकरी हिते मिली आहे। फिल्माणीअ नक साफ़ कंदे चयो त मिले, अबे अम्मा सां वठी अचां। जबलपुर में वरी नौकरियुनि जो ॾुकार आहे, इन करे गोलगप्पनि ऐं भजियनि जी गुज़ारो करणो थो पवे। तूं ॾिठो आहे त गोलगप्पनि ऐं भजियनि सां ॾाढा शाइक़ आहियो। फुटपाथ ते भी गोलगप्पा ऐं भजिया विकाईंदा वेंदा आहियो। इन जो नतीजो इहो निकितो आहे जो तव्हां जूं स्त्रियूं गोलगप्पा ऐं तव्हीं जहिड़ा पटाटा भजिया। फिल्माणी छी छी कंदे पाण खे खिलण खां रोके न सघियो। फिल्माणीअ जॾहिं छिकूं ॾेई बसि कयूं तॾहिं चयईं, पर असां ग़रीबनि जे चङाइनि ॾांहुं बि नज़र कर न, तव्हां में त सिर्फ़ु हिकु चङाई आहे जा सभु बुराइयूं ढके छॾे। कहिड़ी? फिल्माणीअ ऐं गोदा हिक ई वक़्तु चयो। एडॉप्टिबिलिटी माना मुवाफ़िक़त माना। सिंधूअ हाइड्रोजन बम उछलायो। पाण खे नयुनि हालतुनि सां टहिकाए वेंदा, ॼण त कुझु थियो ई कोन्हे। सिंधू वारो ज़मींदार हिते क्लार्क या मज़दूर थी करे कमु पियो हलाए। सिंधू वारो गोरड़ियो हिते चङो ख़ासो वापारी थियो पियो कमु हलाए। तव्हीं त ॼण बम्बईअ जा असलोका रहाकू पिया लॻो, घिटीअ घिटीअ में रहिया पिया आहियो। मुंहिंजी चाल में बि सिंधी रहिया आहिनि, गुजरात में गुजराती त तमिलनाडु में तामिली, पर इन करे असांजी सिंधियत खे नास थियण जो ख़तरो कोन्हे। गोदा हिरास विझां चयो, किन ॿियनि में बि सिंधियत जज़ब करे रहिया आहियो? सिंधूअ सुवाल कयो। जे तव्हीं हिते मरहठी सिखिया आहियो त असां मां बि किन थोरनि खे सिंधी ईंदी आहे। हिते असां वटि तव्हांजी सिंधी ऐं
सिंधियत सलामत रहंदी। फिल्माणीअ कारी ऐनक पाईंदे चयो त इन्हीअ ख़ातिरीअ लाइ शुक्रिया। होॾां हिंदुस्तानी क़ौमी तराने मां सिंध जो लफ़्ज़ कढण लाइ के सॼण कोशिश करे रहिया आहिनि। क़ौमी तराने मां सिंध लफ़्ज़ कढियो वञे त न वञे त मराठी नालनि सां सिंध नालो कॾहिं बि वञण जो न आहे। मराठा अॻे बि न्याणियुनि जो नालो सिंधू रखंदा आहिनि, हाणे बि रखनि था, हिन खां पोइ बि रखंदा, पर सिंधू आहियां छा, मां सिंधी न आहियां। फिल्माणी सट ॾेई कमरे खां ॿाहिरि निकिरी वियो। हुन हिकु कुंड में लिकी ॿिन्ही अखियुनि जे किनारनि मां निकिरंदड़ 4 आंसू रुमाल सां उगी वरिता। गोदावरीअ चयो, नाले में ई त जादू आहे। जॾहिं तूं सिंधियूं अखर ॿुधो, झटपट हिकु महान पवित्र नदी पंहिंजे कल्पना में आई। इहा नदी तुंहिंजियुनि अखियुनि में समाई पई आहे। मूं ईअं महसूसु कयो आहे त सिंध में वेठी आहियां, छो जो सिंधू मुंहिंजे भरिसां वेठी आहे। अजीब ॻाल्हि आहे, मां सिंध खां हज़ारे मैल परे हूंदे बि सिंध में ई वेठी आहियां, सिर्फ़ु हिकु अखर ॿुधण करे। तव्हीं भुलियल आहियो, सिंधूअ धीरज सां चयो, जो सम्झो था त असांखे सिंध यादि न आहे। सिंधूअ में सिंध समायल आहे। जॾहिं मराठा न्याणियुनि खे सिंधू करे था सॾनि त अज़ख़ुदि हू सिंधूअ खे बि यादि कनि था। हू तस्लीम कनि था त सिंधू संदनि न्याणी आहे। गोदावरीअ जो मन भरिजी आयो। सिंधू मुरकी रही हुई। ॿाहिरिएं लेखे त फिल्माणीअ खे लेस तकलीफ़ ॾेई रहियो हो, पर मन भरिजण करे हू नक साफ़ करण लाइ लाचार थी रहियो हो। त इहा थी पंहिंजी सिंधू कहाणी, जंहिंमें मराठियाणी हिकु जेका छोकिरी आहे उनजो नालो सिंधू रखियलु आहे ऐं उन सिंधियुनि जूं ख़ूबियूं ॿुधाईंदे सिंधी जेके हिन में किरदार आहिनि, गोदावरी ऐं फिल्माणी, उन्हनि जो मन तमामु भरिजी आयो आहे। ऐं हूअ चए थी त सिंधू कॾहिं बि मतिलबु सिंधू जेका आहे उहा सिंधू नाले चवण सां सिंधू नदी मुंहिंजे अखियुनि अॻियां फिरी रही आहे ऐं सिंध कॾहिं बि ख़तमु न थींदी। त इहा भावनात्मक जज़्बाती कहाणी असांजे मन खे तमामु छुयो। कहिड़ीअ रीति छुयो, इन में कहिड़ा वीचार समायल आहिनि, इन कहाणीअ जी अदबी कथा कयो, इन कहाणीअ जी साहित्यक वर्ग, इन नमूने जा तव्हांजा सुवाल पुछिया वेंदा। रेफरेंस त विच विच में जेके कोटेड थियल आहिनि क्वेश्चन्स लाइनूं, उहे तव्हांजूं पुछियूं वेंदियूं। त इन में नंढो सुवाल इहो थींदो, सिंधुनि में ऐं मराठाणियुनि में कहिड़ियूं मतिलबु असमानताऊं आहिनि, कहिड़ियूं समानताऊं आहिनि, या सिंधू कहाणीअ जी जेका आहे थोरे में सार लिखो। इहे क्वेश्चन तव्हांजा ठही सघनि था। त इहा सिंधू कहाणी तव्हांजी अॼु कंप्लीट थी। तव्हां हिनखे पढ़िजो घर में, ऐं कुझु न अचेव त बेशक तव्हां पुछिजो।